सखर जे सीनियर सहाफ़ी अदीब ऐं सखर समाजी अदबी फोरम जे जनरल सेक्रेटरी मजीद नवाज़ मुग़ल खे उगरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण वारा अमल ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब अॻियां सहाफ़ियुनि अदीबनि समाजी ऐं सियासी अॻवाननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते मजीद नवाज़ मुग़ल चयो त सहाफ़त जी आवाज़ खे दॿाइण वारी रवश कॾहिं बि कामयाब थियण न ॾिनी वेंदी। AWP जे ज़िया भट्टी पाकिस्तान ग़रीब आवाम पार्टी जे अॻवान वकार सुमरी, जेसन महाज दिलबर भुट्टो, अतीक सुमरी ऐं ॿियनि तक़रीरूं कंदे मजीद नवाज़ खे धमकियुनि ऐं खेसि उगरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण जी मज़म्मत कंदे चयो त सॼी दुनिया अंदरि बुनियादी तौर ते रियासत जी उहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त उहा पंहिंजे शहरनि जी हिफ़ाज़त करे, पर असां वटि रुॻो ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। ड्रिब मेहर शाह में चिश्तिया फाउंडेशन पारां मुफ्ती फयाज़ अहमद पीर चिश्तीअ जी अॻवानी में शहर में मुक़दस वर्करनि जी बेहुरमती ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली में शरीक कारकुननि शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते गंदगी जे ढेरनि ऐं ज़मीन ते पर मुक़दस वर्करनि ऐं अख़बारुनि खे गॾु करे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं सरकारी थंभनि में टीन जा दॿा ऐं प्लास्टिक जा बाचका लॻाए उन्हनि में महफ़ूज़ कयो। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी बस स्टॉप ते पहुती, जिते जलसे जी सूरत अख़्तियार कई वई। हिन मौक़े ते पीर सैयद इरफात अली शाह, मुफ्ती फयाज़ अहमद चिश्ती ऐं ॿियनि चयो त फ़िक्रे चिश्तिया फाउंडेशन मुक़दस वर्क ऐं क़ुरानी आयतुनि खे महफ़ूज़ करण लाइ कमु करे रही आहे। इस्लामिया जा दर्सी किताब, अख़बारूं, पाक नाला ज़मीनुनि, गंदगी जे ढेरनि ऐं पेरनि हेठां लता जनता, जेको अफ़सोसनाक अमल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk